सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। अज 27 शाबान बरोज़ सुमर खैरपुर जी दरगाह जिंद वॾो सरकार जे कब्रस्तान में अल्लाह जे आखिरी नबी ख़ातमुन नबिय्यीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी लख सलवात सगोरी पढ़ी थी वञे। साईं रफ़ीउल्लाह मेमुन साहब जे ज़ौजा जे इशारे सवाब ख़ातिर जेके भी न कब्रस्तान में आका जा उम्मती मदफन आहिनि सभिनी खे इन जो सवाब पेश कंदासीं। कब्रस्तान में अल्लाह जा बुज़ुर्ग फरमाइनि था त हिकु अल्लाह जो नेक बानो किताब में लिखियल आहे त कब्रस्तान मूं गुज़रियो उन 10 दफ़ा अल्लाह जे महबूब यतीमन जे यार नबी अड़ियल जे आधार नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते 10 दफ़ा सलवात सगोरी पढ़ी, दुरूद पाक पढ़ियो ऐं दुआ घुरियईं त या अल्लाह या 10 सलवात जेका मां पढ़ी इन सॼे कब्रस्तान में जेके भी आका जा उम्मतियाणियूं मदफन सभिनी खे इन जो सवाब मां महबूब जे हथारो पेश कयुमि। अल्लाह पाक उन 10 बार दुरूद पाक जी बरकत सां जेके भी कब्रस्तान में मदफन थियल आहे अल्लाह पाक उन्हनि जी मग़फ़िरत कई। पर दोस्तों जे कब्रस्तान में 10 न 100 न 1000 न लख सलवात पढ़ी वञे उते रहमतुल जी बरसात थींदी। उन कब्रस्तान ते उन कब्रुनि वारनि ते रहमतुल जी बरसात थींदी। ज़िंदगी तमाम थोरी आहे, सुता उथी जाग निंड न कर एतरी। हे कहिड़ा सुता जेके गफ़लत में आहिनि, सलवातुनि खां परे आहिनि, सिर्फ़ इन में त लख किरोड़ गॾु कयूं उन्हनि खे सबक़ आहे त सुता उथी जाग निंड न कर एतरी। जो तो ॾे भायो सोथी मांझा दे जो माग, सुल्तानी सुहाग निंड्रू कंदे न मिले। सभई लख सलवातूं पढ़ायो, पंहिंजे वॾड़नि जे ईसाले सवाब ख़ातिर पढ़ायो ऐं पंहिंजे घरनि में लख सलवात शरीफ़ पढ़ायो। ॿिन्ही जहाननि में कामयाबी नसीब थींदी। या अल्लाह तोखे वास्तो आहे तुंहिंजे महबूब हबीब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐं अम्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतो ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो वास्तो थी। साईं रफ़ीउल्लाह मेमुन साईं जी घरवारी खे मरहुमा खे ऐं रफ़ीउल्लाह साईं जे वालिदैन खे जन्नतुल फिरदौस में आका करीम जो पड़ोस नसीब फरमा। असांजा जेके भी वॾड़ा मुंहिंजे अबे अम्मा खे जन्नतुल फिरदौस अता फरमा ऐं असांखे रब मरण घड़ी ताईं ज़िंदगी जे आख़िरी साह ताईं अड़ियल जे आधार नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़ण नसीब फरमा। सल्लल्लाहु अलैहि या हबीबल्लाह।